सिंध हुकूमत ज़राअत खाते के ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे शागिर्दनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियण लाइ मैकेनिज़म ठाहिण जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि ज़राअत खाते जे ज़रई तहक़ीक़ विंग जो आला सतही इजलास थियो। इजलास में डीजी नूर मोहम्मद बलोच रिसर्च विंग ऐं फसलनि जी वैरायटी बाबति ब्रीफिंग ॾिनी। ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियण लाइ तहक़ीक़ विंग मैकेनिज़म ठाही वञे। ज़राअत वारे वज़ीर जो इहो चवणु आहे। ग्रांट लाइ वॾे वज़ीर सां ॻाल्हाईंदुसि त जीअं नौजवान ज़रई कारोबार शुरू करे सघनि। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत ज़राअत खाते खे ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे शागिर्दनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियण लाइ मैकेनिज़म ठाहिण जी हिदायत करे छॾी आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, सिंध हुकूमत ज़राअत खाते के हिदायत कई है सिंध यूनिवर्सिटी टंडोजाम के शागिर्दनि के बिना व्याज जे कर्ज़ की फराहमी लाइ जेको आहे मैकेनिज़म ठाहियो वञे। ज़राअत खाते वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर की सदारत हेठि ज़राअत खाते जी ज़रई तहक़ीक़ाती विंग जो जेको आहे आला सतह जो इजलास थियो आहे। इजलास में डीजी रिसर्च नूर मोहम्मद बलोच, वाइस चांसलर ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम डॉक्टर फतेह मोहम्मद मरी, अकबर अली ज़रदारी ऐं ॿियनि रिसर्च ऑफिसरनि जो है उन्होंने शिरकत की है। इन इजलास में डीजी नूर मोहम्मद बलोच रिसर्च विंग ऐं फसलनि जी वैरायटी बाबति ब्रीफिंग ॾिनी है। सिंधी ज़राअत वारे वज़ीर ज़रई यूनिवर्सिटी शागिर्दनि खे बिना व्याज जे बिना सूद जे कर्ज़ ॾियण लाइ ज़राअत खाते जी रिसर्च विंग मैकेनिज़म ठाहिण जो उन्होंने ऐलान किया है। उन्होंने इहो मोहम्मद बख्श महर सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणो हो त सिंधी ज़राअत वारे वज़ीर ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि लाइ जेको आहे ऐं सिंधी वॾे वज़ीर सां ॻाल्हि कंदुसि जीअं हू पंहिंजे ज़रई कारोबार जेको आहे शुरू करे सघनि। सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणो त कणिक, चांवर ऐं कमनि जे फसल जो नयूं जेके क़िस्मूं आहिनि उहो रिसर्च कराए नयूं क़िस्मूं जेको आहे मुतासिर कराए वेंदो। सूबे में हारनि खे जेको आहे मुफ़्त जेको फ्राहम कई वेंदियूं। उन्हनि जो वधीक इहो चवणो त मौसम जी तब्दीली जेको माहौल तब्दील थियणु खपे, हिकु वॾो मसइलो बणियल आहे जंहिंजा सभ खां वॾो जेको असर आहे एग्रीकल्चर ज़राअत थिए पियो, जंहिं लाइ वधीक बजट रखण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हुननि इहो चयो त असां जेको आहे हींअर नई बजट में कोशिशि कंदासीं त ज़राअत ते जेको आहे वधि में वधि बजट रखी वञे ऐं ज़राअत ते कमु थियण जी सख़्तु ज़रूरत आहे। उन्हनि सिंध में अंबनि, खजनि ऐं कपह जे जेके पैदावार ऐं उन मयार खे बहितर बनाइण लाइ जेको आहे मोहम्मद बख्श महर जो डीजी ज़राअत खे जेको आहे हिदायत कई आहे ऐं उन्हनि वधीक जेके रिसर्च करण लाइ बि उन्हनि चयो आहे। अव्हांखे ॼाणींदो आहे त सिंध में जेको आहे हारी कार्ड ते जेको कमु जेको शुरू थियो आहे उन बाबति मोहम्मद बख्श महर जो चवणो हो त हारी कार्ड अचण सां सिंध जे हारनि में ख़ुशहाली पैदा थींदी ऐं हारनि खे वधि में वधि फ़ाइदो थींदो। ऐं उन्हनि में इहो ब्रीफिंग में ॿुधायो त रिसर्च विंग 2023 ताईं जो कणिक जा 13 क़िस्म ऐं 2020 ताईं जेको कणिक जा 14 क़िस्म मुतरफ़ कराया आहिनि, जिनमें फी एकड़ 85 खां 80 मण जेको उनजी पैदावार आहे। ठीक है इम्तियाज़, हमारी बड़ी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।